हिते मूंखे ॿुधायो त दाद लगारी भरिसां हिकु महीनो अॻु अगवा थी वियल ॻोठ ग़ुलाम हैदर लगारी वासी नींगर बाज़ियाब थी वियो आहे। 16 वरियनि जो नौमान पुटु शकू लगारी बाज़ियाब थी घर पहुची वियो। वारसनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। नींगर जे मामे इसाक लगारी जो चवणु आहे त को बि मुग़वी पैसा ॾियण खां सवाइ बाज़ियाब नाहे थींदो। असां बि भुंग भरे पंहिंजे नींगर खे बाज़ियाब करायो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। दाद लगारी भरिसां हिकु महीनो अॻु अगवा थी वियल ॻोठ ग़ुलाम हैदर लगारी वासी नींगर बाज़ियाब थी वियो आहे। 16 वरियनि जो नौमान पुटु शकू लगारी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। वारसनि में ख़ुशी जी लहर छायल आहे। नींगर जे मामे इसाक लगारी जो चवणु आहे त को बि मुग़वी पैसा ॾियण खां सवाइ बाज़ियाब नाहे थींदो। असां बि भुंग भरे पंहिंजे नींगर खे बाज़ियाब करायो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। दाद लगारी भरिसां हिकु महीनो अॻु अगवा थी वियल ॻोठ ग़ुलाम हैदर लगारी वासी नींगर बाज़ियाब थी वियो आहे। 16 वरियनि जो नौमान पुटु शकूर लगारी बाज़ियाब थी घर पहुची वियो। वारसनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। नींगर जे मामे इसाक लगारी जो चवणु आहे त को बि मुग़वी पैसा ॾियण खां सवाइ बाज़ियाब नाहे थींदो। असां बि भुंग भरे पंहिंजे नींगर खे बाज़ियाब करायो आहे। दाद लगारी मां ख़बर आहे जिथे हिकु महीनो अॻु अगवा थी वियल नींगर बाज़ियाब थी वियो आहे।